सब सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा वाकई ओठो इन गोली सां मरी वेंदो या बची वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में रब्बन कमाल खान जो कमु तमामु कंदो या रईस गफ़ार खान वरी ॿीहर वञी करे पंहिंजे भाउ खे छॾाइण जी कोशिशि कंदो जीअं पहिरीं उन किस्त में वियो ऐं रब्बन जे मथां हथियार सिधा कया। अॻिते हली आचर जो छा असरु थींदो इहो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां इनखे पूरो ॾिसो दोस्तो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं शायदि ख़ुशो वीलो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। हलूं था नेक्स्ट एपिसोड जी तरफ़। पहिरीं ॻाल्हि दोस्तो असां तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायोसीं त रईस गफ़ार खान वेंदो आहे जेको कमाल खान सां मिलंदो आहे। उहो एपिसोड में कोन ॾेखारियऊं, तव्हां राति ॾिठो हूंदो। रईस गफ़ार खान मिली आयो पंहिंजे भाउ सां ऐं उहो ॾेखारियऊं कान ऐं उते कमाल खान बि सफ़ा परेशान हुयो, मतिलबु हिकिड़ो मायूस पंहिंजे भाउ खे ॾिसी अहिड़ो हाल बणायल हुयो ऐं रब्बन मथो हथियार सिधा कया रईस गफ़ार खान जे। लेकिन रईस गफ़ार खान हिकिड़ी ॿी कोशिशि कंदो पंहिंजे भाउ खे छॾाइण जी, उहो बि तव्हां ॾिसंदव। ऐं ॿी ॻाल्हि त ओठे खे जेका गोली लॻी आहे ओठो कोन मरंदो, ओठो बची वेंदो। उन खे अञा अॻिते कमु घणा करणा आहिनि। बाक़ी इहे भॼी तो जान छॾाए विया ग़ुलाम जो सालो ऐं उनजी घरवारी। बाक़ी ग़ुलाम फ़िलहालु कुझु वक़्तु हैबत वठी हूंदो। ओठे खे खणी वेंदा इस्पताल केरु अब्बास ऐं जेको आहे इहे पीरू वारा इस्पताल खणाए वेंदा, इहो ओठो बची वेंदो ऐं वारिस वारनि खे बि पोइ ख़बर पइजी वेंदी, वारिस बि उते पुॼी वेंदो ऐं अञा बाहि वारिस वरी ॿारींदो ग़ुलाम जे पोयां। लेकिन हाणे उहे निकिरी विया आहिनि, जॻह ख़ाली बि थी वई, जंहिं जॻह जे लाइ वारिस विढ़े पियो उहा ख़ाली थी वई। ऐं नेक्स्ट एपिसोड में आजर दोस्तो जेको आहे आजर नियापो मोकिलींदा, लेकिन आजर पंहिंजी होशियारी सां रईस गफ़ार खान खे जवाबु ॾींदो जीअं पाण खे बचायां। उहो बि शातिर माण्हू आहे, बहरहाल उनजो मामो अहमद बि वॾो हिकु शातिर माण्हू आहे। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो दोस्तो नेक्स्ट एपिसोड में इहे कहाणियूं थियणियूं जेको तव्हांखे असां ॿुधायूंसीं। उमेद आहे वीडियो सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कजो। ख़ुदा